दोस्तों ये दौलतपुर शाख जी शाहपुर जहानिया वारी एरिया के पक्को कयो वियो आहे। हाँ शाख पक्की थी वई आहे मुकमल ऐं हाणे जेको आहे सो वाटर कोर्स ठही रहिया आहिनि ऐं सरूब लही वियूं आहिनि। हीअ ज़मीनदार एहतजाज तौरु सभु गॾु थिया आहिनि ऐं शाख जी इंतिज़ामिया ऑफिसर बि पहुता आहिनि। वाटर कोर्सनि जा मॉड्यूल जेको आहे सो एतिरो मथे रखिया विया आहिनि जो पाणी चढ़णु हिननि ते ॾाढो मुश्किल आहे। हाँ ज़मीनदार एहतजाज तौरु सभु गॾु थिया आहिनि त जेकॾहिं अहिड़ो ज़ुल्म रहियो त पोइ हीअ असांजूं ज़मीनूं गैराबाद ऐं बंजर थी वेंदियूं। हीअ वाटर कोर्स जेको आहे तक़रीबन हिन जो मॉड्यूल खे 4 फुट भराई कई वई आहे ऐं 4 फुट भराई वारो इहो पाणी चढ़ंदो कीअं मथे। तो ज़मीनदार एहतजाज तौरु सभु गॾु थिया आहिनि। आम्हूं साम्हूं 2 वाटर आहिनि, हिकिड़ो हुन पासे आहे हिकिड़ो हुन पासे आहे। सभु ज़मीनदार ऐं शाख खे पके करण वारी इंतिज़ामिया सभु अची गॾु थिया आहिनि। तव्हां ॾिसो जेका हालति करे रहिया आहिनि ज़मीनदारनि सां। हीअ शाख जो तरो आहे, इन खां 4 फुट हिन जी जेको आहे सो 4 फुट जो बेड भरीनि था, पोइ पाणी कीअं चढ़ंदो। वॾो ज़ुल्म आहे, तव्हां ॾिसो पाण।